दुरूद शरीफ 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 सही करे बोले बोले सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उरुबि व मिन अजमि हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़्तहिमी। हुस्न मुर्शिद जो हुस्न मुर्शिद जो पछाए सुबहान सारो पछाए मुर्शिद जो पको कर नजारो पछाए मुर्शिद कामिल अकमल जो पको कर नजारो हिन नजारे में आहे बहारी अदा मुर्शिद कामिल अकमल जे नजारे में आहे बहारी अदा
हिन नज़ारे आहे दिलड़ी ओजारी अदा हज़ारे बीमारियों अंदर में हुयूं हज़ारे बीमारियों अंदर में हुयूं परे दूर मुर्शिद दूर मुर्शिद कामिल अकमल जे नजर साथियों हिन दजाली दौर में अंदर जी बीमारन खे पांजी नूरानी नजर पांजी नूरानी नजर अंदर वारी बीमारी खे खत्म कंदो त चओ असांजे तव्हां जो कामिल अकमल मुर्शिद कंदो सुभान अल्लाह। जॾहिं तव्हां सचन आशिक़नि ते नज़र पए थी पोइ दिल मां ज़बान मां इहो आवाज़ निकिरे थो निगाहे मुर्शिद में निगाहे मुर्शिद में ये तासीर देखी बदलती हजारों की लाखों की करोड़ों की तकदीर देखी केड़ी बदलियल तकदीर असांजे तव्हां जा कामिल अकमल मुर्शिद निगाहुनि सां माण्हुनि खे ख़रीद कंदा जॾहिं गुनहगारनि ते निगाहूं नज़र जो फेराईंदा उन निगाह सां उन नज़र सां उन गुनहगार जो तकदीरूं बदिलजी वेंदियूं सदन नज़र करम सां जॾहिं नज़र जो फेराईंदा गुनहगार ते नज़र फेराइण सां नज़र पवण सां उन जो ज़ाहिर बाशर बातिन बा खुदा थी वेंदो आहे सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह ताला जो कुर्ब ये हासिल न थींदो अल्लाह ताला जो कुर्ब ऐं करम ताईं पहुचाईंदो त पंहिंजो कामिल अकमल मुर्शिद पहुचाईंदो अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता ये अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं अल्हम्दुलिल्लाह असांजे तव्हांजे दिल वारे कनेक्शन सरकार मदीना शहनशाह मदीना सां मज़बूत करे छॾियो थो कंहिं करे छॾियो आहे जो पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करे छॾियो आहे
पाण करीमन केड़ो सबक असां तवां खे सेखारियो छा फरमाईंदान केड़ा इश्क जा सबक मिलियल आहिनि पाण मुर्शिद करीम फरमाईंदान काथे भी हुजो सुभान अल्लाह काथे भी हुजो चओ अल्लाह काथे भी हुजो घर में हुजो बाबा से बोलन शहर में हुजो मस्जिद में हुजो अल्लाह इश्क साचो मौजूद सामीन आशिकाने मुस्तफ़ा गुलामाने मुस्तफ़ा सच्चे अकीदे वारो सच्ची मोहब्बत वारो यो भी चमा सच्चा हैदरियो सुभान अल्लाह हैदर जो नालो वर्तम ए सच्चा हैदरियो ए सच्चा हुसैनियो मुखे चवण जी का जरूरत ना है बस दिल वारे बर्तन के सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां सिधो रखण असां तव्हां जो कम आहे उन दिल वारे बर्तन के भरण सच्चे हैदरी खां जंहिंमें मौला आली जी सच्ची सीरत हूंदी आहे उन खां मदीनो दूर नाहे हूंदो उन खां मदीनो दूर नाहे हूंदो जेको सच्चो हुसैनी हूंदो आहे सच्चो इमाम हुसैन जो गुलाम हूंदो आहे जंहिंमें इमाम हुसैन जी सच्ची सीरत हूंदी आहे उन खां मदीनो दूर नाहे हूंदो जॾहिं उहो पंहिंजे दिलबर नबी खे पुकारींदो पुकारन उन सच्चे हैदरी सच्चे हुसैनी जो कम हूंदो आहे उन जे कम खे ठाहिण सरकार मदीना शहनशाह मदीना जो कम हूंदो सुभान अल्लाह असां तव्हां वॾा खुशकिस्मत आहियूं जो हिन दजाली दौर में कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि कंहिंजा हथ कंहिंजी दामन में आहिनि असां तव्हांजा हथ आले रसूल औलाद आली अल्लाह जे कामिल अकमल वली जी दामन में आहिनि सुभान अल्लाह असां तव्हांखे इन ॻाल्हि ते फ़ख्र आहे त असां सच्चा हैदरी आहियूं असां सच्चा हुसैनी आहियूं असां तव्हां ते सरकार मदीना शहनशाह मदीना जी भी नज़र आहे त मौला अली मुश्किल कुशा जी भी नज़र आहे इहो भी चवां असां तव्हां ते इमाम हसनुल मुश्तबा इमाम हुसैन आली मकाम तमाम सरकार जे करबला वारन जी भी नजर आहे यो भी चवंदम त दुनिया वारो खबरदार थियो
असांजी हिक निस्बत नाहे 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 असां सच्चा मुहम्मदी भी आहियूं असां सच्चा हैदरी भी आहियूं असां सच्चा हुसैनी भी आहियूं हुसैनी गुलामो यो भी चवंदम भले अजकल जो मुल्लो कावड़जे था कावड़जे उनजी का परवाह ना है राजी करणो आहे त पांचे दिल पर नबी के राजी करणो आहे खुसूसन असां तहां ते नजर आहे तमा खातून जन्नत जी नजर आहे बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह तमा उन नासबी को पुछण तो चाहियां पंच तन सरकार जा हलबे ते आधार उन्हनि जी सीरत अगर हिन दौर में नजर ईंदी आहे कहीं सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारे कामिल अकमल मुर्शिद वारे में नजर ईंदी आहे इमाम हुसैन जी सच्ची सीरत मौला अली जी सच्ची सीरत इमाम हसन जी सच्ची सीरत करबला वारन जी सच्ची सीरत हिन दौर में नजर ईंदी आहे त पोइ चवणो पवंदो मुर्शिद हुसैन कंबर वारे जे गुलाम नजर ईंदी आहे सुभान अल्लाह जॾहिं इमामनि जी सीरत सरकार जे अहल जी सीरत जॾहिं हिन गुलामनि में सच्चन हुसैन में नजर ईंदी आहे त पोइ चवणो पवंदो असां सच्चा हुसैनी आहियूं असां मौला अली जा आहियूं मौला अली असां जो आहे असां हसनैन करीमैन जा आहियूं हसनैन करीमैन असां हुसैन जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज हथ खणी इकरार कयो अचो असां सब हुसैनी आहियूं सब हुसैनी हथन के पर्चा बनायो हसनैन करीमैन सरकार जा तमाम अहल बैत अतहार तमाम करबला वारा रवाफिज जा नाहिन उहे आहिन त असां सुन्नन या रसूल अल्लाह चवण वारन जा चो असां सच्चा हुसैनी आहियूं बाबा से बोलन चो असां सच्चा हुसैनी आहियूं सच्चा हुसैनी रहंदासीं क़यामत ताईं सच्चा हुसैनी थी इकरार कयो जो रहंदासीं सब तारीफ अल्लाह ताला जा सुभान अल्लाह जेको खालिक हो मालिक आहे अल्लाह ही माबूद आहे अल्लाह ही मकसूद आहे अल्लाह वहदहू ला शरीक बावाज़े बुलंद चो अल्लाह वहदहू ला शरीक आहे अल्लाह ताला जी कुदरत बेमिसाल आहे तमाम दुरूदो सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथे सुभान अल्लाह अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब खे बेमिसल शान अता फरमायो सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब जी पंहिंजे प्यारे हबीब जे उम्मत जे मक़बूल बानन खे भी वॾो शान अता फरमायो आहे
अल्लाह हवारा 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 अल्लाह 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 जे नूर जो 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 नूर जो मजहरा 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 अल्लाह वारन जी सोहबत 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 जी सोहबत जी सोहबत जी सोहबत बुराई जे रस्ते खां बचण जी ढाल आहे अल्लाह वारन जी सोहबत अल्लाह अल्लाह जे हबीब जी सच्ची मोहब्बत सच्चो इश्क पैदा थींदो आहे वो सच्चो इश्क तमामो नजर अची रहियो अल्लाह जे मक़बूल बानन बानन मक़बूल बानन अल्लाह वारन जी सोहबत अल्लाह अल्लाह जे हबीब जो कुर्ब हासिल थींदो आहे सुभान अल्लाह 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 वारन जी सोहबत करण सां अल्लाह जो करम 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 अल्लाह जी रहमत उन बाने ते बरसंदी रहंदी आहे सुभान अल्लाह जेड़ी तरह अल्लाह ताला कुरान मजीद 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 फुरकान हमीद में इरशाद तो फरमाए 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 तो फरमाए तो फरमाए तो फरमाए तो फरमाए अल्लाह ताला पान हुक्म तो फरमाए 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 तो फरमाए तो फरमाए तो फरमाए या अय्युहल्लज़ीना ईमान वारा केड़ा आहिन या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वकूनू ईमान वारो 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 अल्लाह ताला खांठ जो खांठ जो ऐ सच्चन सालिहन सालिहन अल्लाह वारन जी सोहबत इख्तियार कयो 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 प्यार कयो प्यार कयो प्यार कयो प्यार कयो प्यार कयो प्यार कयो अल्लाह ताला हिन आयत करीमा आयत करीमा ईमान वारन सां मुखातिब थी यानी मोमिनन खे हुकुम फरमाए रहियो आहे फरमाए रहियो आहे फरमाए रहियो आहे फरमाए रहियो हुकुम फरमाए रहियो आहे तो मुंहिंजो खौफ मुंहिंजो कुर्ब तव्हां खे तॾहिं हासिल थींदो जॾहिं मुंहिंजे सालिह बानन अल्लाह वारन जी सोहबत इख्तियार कदो सुभान अल्लाह जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे मक़बूल बानन अल्लाह वारन जी सोहबत पंहिंजे प्यारनि जी सोहबत सां नवाज़ियो आहे उन्हनि जो हथ क़यामत जे ॾींहुं अल्लाह वारन जी पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल जी दामन में हूंदो सुभान अल्लाह दुनिया में उहो मोमिन हर बुराई दुनिया में उहे मोमिन जेके अल्लाह वारन जी सोहबत करे रहिया आहिनि दुनिया में उहे मोमिन हर बुराई खां बची वेंदा जंजा हथ अल्लाह जे मक़बूल बानन अल्लाह वारन जी दामन में अल्लाह वारन जी सोहबत इख्तियार करण सां अल्लाह ताला जो कुर्ब हासिल थींदो आहे अल्लाह वारन जी सोहबत इख्तियार करण सां सरकार जी सच्ची मोहब्बत दिल में पैदा थींदी आहे अल्लाह वारन जी सोहबत सां सरकार जी शरीयत सरकार जी सुन्नत सही अमल पैदा थींदो आहे सरकार फरमाइन
गर्मी भी तमाम घनी पर हेॾो वरी इश्क हेॾो इश्क जी शोलियूं तव्हां सभु अहले मोहब्बत वारा अॼु तव्हां बिलाली ख़ुशबू अची रही आहे अॼु तव्हां मां जामी वारी ख़ुशबू अची रही आहे सरकार फरमाइन था अन इब्न अब्बास काल कील या रसूल अल्लाह अय्यु जुलसाइना खैरुन काल मन ज़करकुमुल्लाह रुयतहु व ज़ाद फी इल्मिकुम मंतिकुहु व ज़करकुम बिल आखिरत अमलहु सुभान अल्लाह रिवायत है अब्दुल्लाह बिन अब्बास रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी खिदमत अक़दस में अर्ज़ कयो वयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ बेहतरीन सोबत कहजी आहे सरकार जी खिदमत में छा अर्ज़ कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ बेहतरीन सोबत कहजी आहे सरकार फरमायो तव्हांजे लाइ बेहतरीन सोबत उन जी आहे जंहिंजी ज़ियारत ॿुधजो सरकार छा फरमायो तव्हांजे लाइ बेहतरीन सोबत उन जी आहे जंहिंजी ज़ियारत तव्हांखे अल्लाह जी यादि ॾियाराए सुभान अल्लाह बेशक या खूबी असांजे मुर्शिदन करीमन में आहे न बेशक सरकार छा फरमायो तव्हांजे लाइ बेहतरीन सोबत उन जी आहे जंहिंजी ज़ियारत तव्हांखे अल्लाह जी यादि ॾियाराए ऐं जंहिंजी गुफ़्तगू तव्हांजे इल्म में इज़ाफ़ो करे ऐं जंहिंजो अमल तव्हांखे आख़िरत जी यादि ॾियाराए सुभान अल्लाह यानी सरकार फरमायो उन्हनि अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार कयो जंहिंजे शहर मुबारक ते नज़र पवण सां अल्लाह यादि अचे जंहिंजी गुफ्तगू ॿुधण सां अल्लाह ताला जो खौफ दिल में पैदा थे ऐं सरकार जी सच्ची मोहब्बत दिल में पैदा थे जंहिंजी सोबत इख्तियार करण सां बदबख्त नेक बख्त बणिजी वञे बेअमल बाअमल बणिजी वञे सुभान अल्लाह ये सब निशानियूं ये सब निशानियूं ये सब खूबियूं अल्लाह ताला रखियूं आहिनि त असांजे कामिल अकमल मुर्शिद जो कंबर वारे में रखियूं आहिनि बेशक हक़ा मञा सुभान अल्लाह ये सब खूबियूं जॾहिं असांजे मुर्शिदन करीमन जे चेहरे ते नज़र पवंदी आहे अज़ ख़ुदि दिलि मां ज़बान मां इहा आवाज़ निकिरंदो आहे अल्लाह बावाज़े बुलंद चओ अल्लाह सरकार जी भी हदीसा सरकार फरमाइन था अन अबी मूसा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसल अल जलीस सालिह मसल अल अब्तार इन लम
युसिबका मिनहु असाबका रीहुहु व मसलुल जुलीसिस्सू सुभान अल्लाह मसलुल कैनी इन लम युहरिका बिशररिही अलका बिका मिन रीही। रिवायत है अबू मूसा अशरी खारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सुठे साथी बेहतरीन साथी जो मिसाल अतर खपाइण वारे वांगुरु आहे। या तहां उन खां अतर ख़रीद कंदव जेकॾहिं अतर ख़रीद न बि कयो उन जी खुशबू तव्हांखे ज़रूर पहुचंदी। मुर्शिदन करीम जा मदा नारे जो जोर सा नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन रहबर हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह सुभान 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 सुभान। अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह और मुर्शिद तुझे सलाम हो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जमा सकुरी जल्दी 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 हज़रत सिंह साहब जो बयान जारी है। आवाज सब वेही रहो जल्दी वेही रहो जल्दी वेंदो सभिनी के ज़ियारत वेही रहो तकड़ में वेही रहो। सरकार फरमायो सुठे साथी बेहतरीन साथी जो मिसाल अतर खपाइण वारे वांगुरु आहे। या तव्हां उन खां अतर ख़रीद कंदव जेकॾहिं अवां अतर ख़रीद बि न कयो जेकॾहिं तव्हां अतर ख़रीद बि न कयो त उन जी खुशबू तव्हांखे ज़रूर पहुचंदी। ऐं बुरे साथी जो मिसाल कोयलनि जी कान वांगुरु आहे। या तव्हांजा कपड़ा उतां सड़ंदा या तव्हांखे बदबू पहुचंदी। यानी सरकार फरमायो अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार करण सां अल्लाह जे हबीब जी मोहब्बत वारो रंग लॻंदो आहे।
जेके अल्लाह जे कामिल अकमल वली जी सोबत में अल्लाह जा कामिल अकमल वली 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 अल्लाह है अल्लाह जे हबीब जी इश्क मोहब्बत वारो बानन ते पाची नजर सा चाहे शरीदा जने वो बानो अल्लाह जे कामिल अकमल वली जी सोबत महफिल में जने वीदो तो उन बाने जे जिक्र करना उन बाने जाते काथे जिक्र जी खुशबू इंदी रहंदी आहे अल्हम्दुलिल्लाह या खूबी भी अल्लाह ताला रखी आहे इन दौर में असां तवां जे कामिल अकमल मुर्शिद में रखी आहे अल्लाह वारा सरकार मदीना शहनशाह मदीना जी खुशबू दिया अल्लाह वारा खाओ जो मदीने जी खुशबू दिया तो सरकार जो बयो फरमाया सरकार फरमाया था अन अब्दुल्लाह इब्न मसऊद काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्न मिनन नास मफातीह लिज़िक्रिल्लाह इज़ा ज़ुकिरल्लाह रिवायत है अब्दुल्लाह बिन मसूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो यकीनन कुछ सरकार फरमायो यकीनन कुछ अल्लाह जा मजूल बाना अल्लाह जे जिक्र जो गुंजू अगते सरकार फरमाया था उन्होंने अल्लाह वारन जे उन्हन अल्लाह वारन जे दिसण सां अल्लाह याद ईंदो आहे यानी सरकार फरमाया अल्लाह वारन जी सोबत करण सां अल्लाह जो कुर्ब अल्लाह जो करम अल्लाह जी मार्फत हासिल थींदी आहे अल्लाह वारन जी सोबत करण सां मुर्दा दिल जिंदा थींदी आहे जॾहिं असां तव्हांजे मुर्शिदन करीमन जे चेहरे ते नज़र पवंदी आहे सरकार फरमायो अल्लाह वारा अल्लाह जे ज़िक्र जो कुंजूं अल्लाह वारा जी इहा निशानी आहे जॾहिं अल्लाह जे कामिल अकमल वली जे चेहरे ते नज़र पए त अज़ ख़ुद दिल मां ज़बान मां ही फिर ही आवाज़ जारी थे अल्लाह 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 अल्हम्दुलिल्लाह या खूबी भी अल्लाह ताला असां तवांजे कामिल अकमल मुर्शिद में रखी आहे सरकार जो बयो फरमान सरकार फरमाया था अन साद इब्न अबी वकास काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह युहिब्बुल अब्द तकीयल गनीयल खफीयल रिवायत है साद बिन अबी वकास रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से फरमाया अल्लाह ताला उन बाने सा मोहब्बत फरमाए तो अल्लाह ताला उन बाने सा मोहब्बत फरमाए तो जेको परहेज़गार अल्लाह जे मक़बूल बानन जी सोबत इख्तियार करे थोड़े यानी अल्लाह वारन जी सोबत करण यानी अल्लाह वारन जी सोबत करण वारे मोमिन सां अल्लाह भी मोहब्बत करे तो वो मोमिन अल्लाह के भी प्यारो आहे त अल्लाह जे हबीब के भी प्यारो आहे अज हिन महफिल सरकार जो रंग नजर अची रहियो आहे
इन महफिल में सरकार जी खुशबू महसूस थी रही है। एड़ी तरह सरकार फरमाए अन अबी दरदा काल समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल अबगूनी फी दुआफाइकुम फइन्नमा तुरज़कून व तुनसरून बिदुआफाइकुम। रिवायत है अबू दरदा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए मुखे पजे नरम मुखे पजे नरम दिन अल्लाह वारन जी महफिल में तलाश कयो। अक्ते सरकार फरमान था बेशक तवां के अल्लाह वारन जे सदके जरा गौर सां सरकार फरमाए रहा है तवां के बेशक अल्लाह वारन जे सदके रिज़्क़ ॾिनो वेंदो आहे ऐं उन्हनि जे सदके तवां जी मदद कई वेंदी आहे। सुभान अल्लाह। यानी सरकार फरमायो मुझे मिलने जो पतो सरकार फरमायो मुझे मिलने जो पतो मुझी मोहब्बत जो मरकज अल्लाह वारन जो महफिलियों आहे। सुभान अल्लाह। ऐं उन्हनि अल्लाह वारन जी सोबत इख्तियार कंदो त तव्हां ते करम थींदो। अल्हम्दुलिल्लाह हिन वक्त भी असां तव्हां ते अल्लाह जे करम जी बारिश बरसी रही आहे ऐं असां तव्हां जूं झोलियूं भरजी रहियूं आहिनि। सुभान अल्लाह। सरकार जी भी हदीस ये बड़े गर्म वाली हदीस जरा गौर से मुझो सरकार फरमाएं था अन नबी हुरैरा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ अन अब्दैन तहाबा लिल्लाहि वाहिदुन फिल मशरिक व आखिर फिल मगरिब लजमा अल्लाहु बैनहुमा यौमल रिवायत है अबू हुरैरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए जे करे बाना अल्लाह ताला जी रजा खातिर हिक बेसा मोहब्बत कन था भले मशरिक में ऐं मगरिब में हुजे तने भी अल्लाह ताला उन्हनि खे क़यामत जे ॾींहुं ज़रूर मिलाईंदो। सरकार छा फरमायो हिकु मानो मशरिक में हुजे ऐं ॿियो मगरिब में हुजे मिलन या न मिलन सिर्फ मोहब्बत करण वारनि अल्लाह ताला क़यामत में मिलाईंदो। यानी जेको अल्लाह वारनि सां सच्ची मोहब्बत रखे थो अञा उन सोबत न कई त उन ते एतिरो गरम थी सघे थो पर जेको सोबत करण वारो हूंदो उन ते केतिरो गरम हूंदो। आखिरी हदीस बयान कदम सरकार फरमाए था अन अब्दुल्लाह इब्न मसूद काल जा रजुल इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल या रसूलल्लाह कैफ तकफुर फी रजुल अहब्ब कौमन वलम यलहद बिहिम फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मरउ मन अहब्ब।
रिवायत है अब्दुल्लाह बिन मसूद एक शख्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हाजिर थी। अर्ज किया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स के बारे में इरशाद फरमायो जेको कैसा मोहब्बत रखे थो पर उन सा मिलियो ना है। उन शख्स या रसूल अल्लाह उन शख्स के बारे में फरमायो जेको कैसा मोहब्बत रखे थो पर उन सा मिलियो ना है। सरकार फरमायो अल मरउ मन अहब्बा जेको जैसा मोहब्बत करे थो वो क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। जंहिंजी मोहब्बत अल्लाह वारनि सां आहे। सरकार जो इते छा फरमान त मिलियो न आहे सिर्फ मोहब्बत रखे थो। असांखे लाल शाहबाज कलंदर सां मोहब्बत आहे, असांखे दादा लाहौरी सां मोहब्बत आहे, असांखे अब्दुल्ला शाह काज़ी सां मोहब्बत आहे, असांखे अल्लाह जे कामिल अकमल वलियन सां मोहब्बत आहे पर बज़ाहिर मिलिया न। सरकार जो फरमान ता मोहब्बत करण वारनि जा हथ हूंदा दाता लाहौरी जी तामर हूंदी तव्हां मोहब्बत करण वारनि जा हथ हूंदा त लाल शाहबाज कलंदर जी तामर हूंदी तव्हां मोहब्बत करण वारनि जा हथ हूंदा त अब्दुल्ला शाह काज़ी जी तामर हूंदी। हे त करम उन्हनि ते थींदो पर करम अञा वधीक उन ते घणो थींदो जेको अल्लाह वारनि जी सोबत में वेहे थो, जेको अल्लाह वारनि जी सोबत इख्तियार करे थो। पर मां यकीनन चवंदमि उन गुनाहगारनि जा हथ हूंदा सरकार मदीना शहंशाह मदीना जी पाक दामन हूंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल मरो मन अहब्बा असांखे आखिरी जुमलो असांखे सरकार सां सच्ची मोहब्बत असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पाक दामन सरकार मदीना शहंशाह मदीना असांखे मौला अली सच्ची मोहब्बत आहे। असांखे बाबा से बुलंद चओ मौला अली सच्ची मोहब्बत आहे। असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पाक दामन मौला अली जी हूंदी। असांखे हसनैन करीमैन सां सच्ची मोहब्बत आहे। असांखे करबला वारनि सां असांखे सरकार जे तमाम आल बैत अतहार सां सच्ची मोहब्बत आहे। हथ असां गुनाहगारनि जा हूंदा क़यामत जे ॾींहुं पाक दामन सरकार जे अहल बैत अतहार जी हूंदी। सुभान अल्लाह। सरकार छा फरमायो अल मरउ मन अहब्बा दुनिया में जंहिंखे जैसा मोहब्बत आहे उ क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। तव्हांखे पंहिंजे कामिल अकमल असां तव्हांखे पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद सां सच्ची मोहब्बत आहे। इकरार कयो हथनि खे परचम बनायो जो असांखे पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद सां सच्ची मोहब्बत आहे। त सरकार फरमाइनि था अल मरउ मन अहब्बा दुनिया में जंहिंखे जैसा मोहब्बत आहे क़यामत जे ॾींहुं सुभान अल्लाह क़यामत जे ॾींहुं उन सां गॾु हूंदो। दुनिया में पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद सां सच्ची मोहब्बत आहे। क़यामत जे ॾींहुं असां गुनाहगारनि जा हथ हूंदा पाक दामन जे मुर्शिद कामिल अकमल जी हूंदी। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह क़यामत जॾहिं सॾ थींदा क़यामत जॾहिं सॾ थींदा कीअं सॾ थींदा कीअं सॾ थींदा अल्लाह जो क़ुरान फरमाए थो अल्लाह ताला फरमाए थो यौम नदू कुल्ल उनासिम बिइमामिहिम क़यामत जॾहिं हीअं सॾ थींदा ए दाता लाहौरी जा ग़ुलाम तूं काथे आहे यौम नदू कुल्ल उनासिम बिइमामिहिम पोइ इमाम जे नाले सां सॾ थींदा पोइ मुर्शिद कामिल जे नाले सां सॾ थींदो यौम नदू कुल्ल उनासिम बिइमामिहिम ए दाता लाहौरी जा ग़ुलाम तूं काथे आहे ए लाल शाहबाज कलंदर जा ग़ुलाम तूं काथे आहे ए अब्दुल्ला शाह काज़ी जा ग़ुलाम तूं काथे आहे ए हुसैनी ग़ुलाम असां तव्हांखे कीअं सॾ थींदो ए कंबर वारे कामिल अकमल जा ग़ुलाम तूं काथे सुभान अल्लाह जॾहिं सॾ थींदो जॾहिं सॾ थींदो असांखे फ़ख्र आहे हिन ॻाल्हि ते असांखे क़ुरानी ॻाल्हि ते फ़ख्र आहे हिन क़ुरानी ॻाल्हि ते फ़ख्र आहे जॾहिं सॾ थींदो यौम नदू कुल्ल उनासिम बिइमामिहिम त ए कंबर वारे जा ग़ुलाम तूं काथे आहे जॾहिं सॾ थींदो खुदा जो कसम असां तव्हांजा कामिल अकमल मुर्शिद हथ खां हथ वठी करे सरकार मदीना शहंशाह मदीना जे कदमनि में पहुचाए छॾींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह फदखुली फी इबादी जन्नत भी ये न मिलंदी जन्नत भी ये न मिलंदी फदखुली फी इबादी फदखुली जन्नती अल्लाह ताला छातो फरमाए जन्नत में ये नाच जन्नत में ये नाच जन्नत बेपीरे जे लाए ना है जन्नत जो कामिल अकमल मुर्शिद ना है जो मुर्शिद ना है जन्नत उन्हनि जे लाए ना है जन्नत है तो अल्लाह जे नेक सालिह बानन जे लाए है अल्लाह ताला फरमाए तो फदखुली फी इबादी वदखुली जन्नती ए मुजाबना जन्नत में ये नाच मुझे मकबूल बानन अल्लाह बारन पाजे कामिल अकमल मुर्शिद सां गॾु जन्नत में अचो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जन्नत भी मुल्लू ये न मिलंदी जन्नत भी इने न मिलंदी जन्नत मिलंदी त अल्लाह जे कामिल अकमल वली जी सोहबत करण सां मिलंदी अल्लाह जे कामिल अकमल वली जी निस्बत तवस्सुल सां मिलंदी सुभान अल्लाह बस हाणे रूहानी नूरानी किताब थींदो चार्ज क्यों दे हिते कम कीअं ठहंदा गेट ते बीहण वारा परेशान न थियो परे बीहण वारो परेशान न थियो हिते नज़र सां कम ठहंदा मदीने से मंगाई सुभान अल्लाह मदीने से मंगाई जाती है तौहीद की मैं सीनों में छुपाई जाती है मदीने से मंगाई जाती है
तौहीद की प्यालों से नहीं, प्यालों से नहीं, नजरों से, नजरों से पिलाई जाती है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ए हुसैनी गुलाम मां तई हो अर्ज कंदो मुझो है अकीदो हुंदो है दिल दिल में सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां अर्ज रखन असां तवां जो कम 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 सुभान अल्लाह। अज अर्ज रख अज अर्ज रख दिल दिल में सच्चे अकीदे सां सच्ची मोहब्बत सां अर्ज रखन असां तवां जो कम खुदा जो समा असां तवां जे कमन खे खाइण असां तवां जी झोलनि खे भरण असां तवां जे कामिल अकमल मुर्शिद जो कम बेशक सुभान अल्लाह। इन महफिल में एतिरी रूहानियत आहे सरकार जे गुलामनि जी सज्जन गुलामनि जी महफिल आहे। जंहिं महफिल में सरकार हूंदा उन वक्त जो सोचो उन वक्त खे यादि कयो। ये शान है खिदमतगारों की। जंहिं महफिल में सरकार जा सच्चा खिदमतगार वेहन था दुनिया वारा इश्क में अची टपाड़ियन था, इश्क में अची झूमन था। पर जंहिं महफिल में सरकार मदीना शहंशाह मदीना जलवा अफरोज हूंदा उन महफिल जो छा आलम हूंदो। सुभान अल्लाह। ये शान है, ये शान है खिदमतगारों की। हर कोई फिदा है, सुभान अल्लाह। हर कोई फिदा है बिन देखे, हर कोई फिदा है बिन देखे। दीदार का आलम क्या होगा, सुभान अल्लाह। हर कोई फिदा है बिन देखे। या रसूल अल्लाह असां तव्हां खे ॾिठो बि न पर खुदा जो कसम हिन दौर में हिन वक्त में जॾहिं मुर्शिद करीम जे चेहरे ते नज़र पए थी सुभान अल्लाह। त पोइ चवणो पवंदो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का। या रसूल अल्लाह तू है नूर, तेरा सब घराना नूर का। हर कोई फिदा है बिन देखे। दीदार का आलम क्या होगा। ये शान है, ये शान है खिदमतगारों की। बाज़े बुलंद जाओ सुभान अल्लाह। मदीना जो तसव्वुर करे जाओ सुभान अल्लाह। इश्क से जाओ सुभान अल्लाह। ये शान है खिदमतगारों की। मुर्शिद करीम जो चेहरो भी ॾिसो त गुंबद खज़रा ते भी नज़र हुजे। ये शान है खिदमतगारों की। सरदार का आलम क्या होगा। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे रिसालत। सय्यदी मुर्शिदी, सय्यदी मुर्शिदी, सय्यदी मुर्शिदी। मुझे दिलबर नबी के पुकारे 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 सुनने किया पुकारी तो या नबी या नबी या नबी या नबी या नबी या नबी या नबी। सय्यदी मुर्शिदी, सय्यदी मुर्शिदी, सय्यदी मुर्शिदी, सय्यदी मुर्शिदी, सय्यदी मुर्शिदी। नारे तहकीक
चार यार में जो नारो बुलंद क्यों नासिबिन के मोचड़ो लगे खारजिन के मोचड़ो लगे सिद्दीक भी असांजो फारूक भी असांजो उस्मान भी असांजो खुलफाए राशिदीन भी असांजा पैतन भी असांजा तुमर नारे तहकीक नारे तहकीक पंज असांजे ला थी विया गंज मां जवान पंजतनी पंज पहुंचो असांजे ला थी विया गंज पंजतनी हाणे वो नारो लॻंदो मूंखे चवण जी ज़रूरत आहे मास ते धोअणा है नारे हैदरी मौला अली जी मोहब्बत जेके अल्लाह ताला पाण माण्हुनि जी दिलनि में पैदा कई आहे मां से तो हणाया मूंखे चवण जी ज़रूरत न आहे नारे हैदरी सच हैदरी आहे त हे आहे मां से धोणा मां तव्हांखे चवां नथो जज्बे सां हणो नारे हैदरी केॾी मौला अली जी मोहब्बत आहे या तूं कढी सघे थो तुंहिंजा अब्बा ॾाॾा पड़ ॾाॾा आया उन्हनि जा हॾा ॻरी विया उहे कुझु न आहिनि करे सघिया तुंहिंजे अबनि ॾाॾनि खे ताक़त न आहे जो मौला अलीअ जी मोहब्बत सरकार जे घर वारनि जी सची मोहब्बत पैंतनि पाक जी मोहब्बत हिन ग़ुलामनि मूं कढी सघे इहा मोहब्बत सरकार जे पैंतनि जी मोहब्बत मौला अलीअ जी मोहब्बत हिननि ग़ुलामनि हिननि सचनि सुन्ननि जे दिलनि में हिननि सचनि मोमिननि जी दिलनि में विधी आहे त अल्लाह ताला पाण विधी आहे सुभान अल्लाह इन लज़ीना आमनू सयजअल लहुमुर रहमान वुद्दा हज़रत इब्न अब्बास फरमाइन था यह आयत मौला अली शान में नाज़िल थी या जेकी माण्हुनि जी दिलनि में मौला अली जे लाइ मोहब्बत आहे न या अल्लाह ताला पाण विझी छॾी आहे सुभान अल्लाह तॾहिं अल्लाह ताला मोहब्बत पैदा फरमाइण वारो मौला अली जी अल्लाह ताला पाण त पोइ तूं नथो कढी सघे तुंहिंजा ॾाॾा बि नथा कढी सघनि तो में कहिड़ी ताक़त आहे सचनि सचन तौहीद सचन हुसैन सचन हैदर मौला अली जी मोहब्बत कढी जो अज भी असां हैदरी आहियूं सुभाणे भी असां हैदरी हूंदासीं क़यामत में भी हैदरी थी क़बर मां निकिरंदासीं सुभान अल्लाह या अहल जी मोहब्बत कम ईंदी या अहल जी मोहब्बत ईमान जी निशानी आहे या सरकार जे अहल जी मोहब्बत मौला अली जी मोहब्बत इमाम हसन जी मोहब्बत इमाम हुसैन जी मोहब्बत तमाम खातून जन्नत जे दरवाजे जी सच्ची मोहब्बत तमाम करबला वारनि जी मोहब्बत तमाम सरकार जे अहल जे अबहार जी मोहब्बत जन्नत जी कुंजी आहे सुभान अल्लाह नारे हैदरी नारे हैदरी दम 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 हो राफ़दी थी वयो हो चवंदो राफ़दी थी वयो ए बेईमान मां राफ़दी न थियम मां पंहिंजे बुनियाद खे या मज़बूत कयमि मां पंहिंजी बैटरी मौला अली जे नारे सां ख़बर पवंदी आहे त मोमिन कहिड़ो आहे मुनाफ़िक़ कहिड़ो आहे मौला अली जो नारो कसवटी आहे मौला अली जो नारो मोमिन ऐं मुनाफ़िक़ जी सुञाणप आहे चाहे महफ़िल में चाहे इज्तिमा में मौला अली जो नारो लॻंदो आहे त मुनाफ़िक़ भॼी वेंदा मौला अली जे नारे सां मुनाफ़िक़ जा कंध भॼी पवंदा आशिक़नि जूं दिलूं ठरी पवंदियूं पोइ चओ नारे हैदरी या अली
चमन चमन गली 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 अली 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 मुर्शिद हुसैन मुर्शिद हुसैन रहबर हुसैन रहबर हुसैन तुझो प्यारो मुझो प्यारो तो कंबर वारो तुझो प्यारो मुझो प्यारो तो कंबर वारो तुझो प्यारो तुझो प्यारो तुझो प्यारो तो कंबर वारो हिला रहा है